एसएसपी घोटकी अनवर खेतरान जी अगवाणी में प्रोमोशन कमेटी तरफां 50 पुलिस कांस्टेबलन के हेड कांस्टेबल जे उहदे ते तरक्की ॾिनी वई। एसएसपी घोटकी मोहम्मद अनवर खेतरान ज़िले घोटकी जे 50 पुलिस कांस्टेबलन के सीनियरिटी ऐं पेशावराना कारकर्दगी जी बुनियाद ते महकमाना तरक्कियूं ॾिनियूं वियूं। एक पुलिस एहलकार के महकमाना सज़ा सबब तरक्की न मिली सघी। डीपीसी कमेटी में डीएसपी मीरपुर माथेलो मोहम्मद यूनिस, डीएसपी शिकायत सेल जाम शाहिद हुसैन डहर, ऑफिस सुप्रीडेंट अली नवाज द्रोही ऐं शीट क्लार्क मोहम्मदीन दाऊद पोटो शामिल हुआ। एसएसपी घोटकी तरक्की हासिल कंदड़ हेड कांस्टेबल के मुबारकबाद ॾींदे खेनि वधीक मेहनत, जज़्बे ऐं सब्र सां ड्यूटी अंजाम ॾियण जूं हिदायतूं ॾिनियूं। तरक्की हासिल कंदड़ एहलकारनि जा नाला हिनरीत आहिनि: अली मुराद छिजण, एजाज अली नाइच, करमदीन कोश, गुल मोहम्मद गबोल, कलंदर बख्श कलवड़, इमरान खान पठान, लियाकत अली कोराई, मुमताज अली कलोड़ो, रबनवाज अब्बासी, अब्दुल लतीफ बोलदार समेत ॿिया शामिल आहिनि। जॾहिं त हिकु पुलिस एहलकार मोहम्मद तैयब सूमरो जी तरक्की रोकिजी वई। कैमरामैन टीम सां गॾु वक्त न्यूज़, मीरपुर माथेलो।